अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असीं सरहद भरिसां लुंडीवाह वटि मौजूदु आहियूं, जिते तव्हां मुंहिंजे बैक में तव्हां वण ॾिसी रहिया आहियो। ही उहे वण आहिनि जेके वाहन जी कपरनि ते या साइडनि ते तमामु घणी तादाद में अॻु में मौजूदु हुआ, लेकिन हिकु भेरो ॿीहर असां उहो साॻी ॻाल्हि रिपीट कयूं था पिया त जेके टिम्बर माफ़िया आहे, करप्शन आहे अमलदारनि जी, ऐं ख़ासि तौर ते जेको बि रखवालो हिननि जो हुजे थो, सभ खां वधीक मुलविस उहो आहे। चाहे उहो इन सां गॾोगॾु पुलिस हुजे, उन सां गॾोगॾु जेके बि ॿिया अमलदार हुजनि, उहे बि हिन में मुलविस आहिनि। ऐं हिन वक़्तु हिननि वणनि जी बि तव्हां पोज़ीशन ॾिसी सघो था पिया त हीअ केॾा क़ीमती वण आहिनि, जे एतिरो वॾो थियण में तक़रीबन 25-30-50 साल लॻा आहिनि, लेकिन असांजी बेहसी इहा आहे जो असां हिननि खे महफ़ूज़ कोन था बणाए सघूं। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदा हूंदावे त हिननि जूं साइडां ही जॾहिं वाह हलाइनि था त हितां मिटी खणाए खणाए हिननि जूं पाड़ां खोटे छॾियूं अथनि, ऐं हीअ कंहिं बि वक़्तु जेको आहे हीअ क़ीमती वण ही किरी पवंदा। ऐं जेका टिम्बर माफ़िया आहे, ऐं उहा बि इहा चाहे थी त हीअ वण अहिड़े तरीक़े सां किरजनि त जीअं उन्हनि ते इल्ज़ाम बि न अचे ऐं उन्हनि जो जेको आहे पेट बि पलिजे। आहे त हराम सां पेट पालणो, तव्हां हीअ ॾिसी बि सघो था पिया। ऐं जेकॾहिं हुनजे तव्हां साम्हूं ॾिसंदावे त लुंडीवाह जो वेकिरो तमामु घणो परियां हुयो, लेकिन कब्ज़ा माफ़िया साम्हूं बि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे साम्हूं उन लुंडीवाह खे बंदि कयो आहे। परियों रस्तो वॾो थींदो वेंदो आहे ऐं हीअ रस्तो जेको आहे उहो सोढ़ो थींदो वेंदो आहे, ऐं हेठां जेको आहे हिनखे वाह मिटी खाईंदो वेंदो आहे। ऐं जेके ही क़ीमती वण बीठा आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं असां पॉल्यूशन जी ॻाल्हि कयूं था, क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था, त असां पाण ई ख़ुदि ज़िम्मेवार आहियूं त एतिरी घणी जेको आहे सख़्तु गर्मी थी वई आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके तूफ़ान अचनि था। ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे त 2026 ऐं 27 में तमामु घणी गर्मी बि थींदी, बारिशूं बि घटि थींदियूं, ऐं उन सां गॾोगॾु जिथे बारिशूं थींदियूं त उते तमामु घणियूं तेज़ थींदियूं। ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ क्लाइमेट चेंजिस आहिनि, उन जा असरात बि असां ते ख़ासि तौर ते इंडिया, पाकिस्तान ऐं मुख़्तलिफ़ जेके रीजन्स जा आसपास जा मुल्क आहिनि, उन ते बि तमामु घणो हुनजो असरु थींदो। ऐं उन सां गॾोगॾु हीअ सिर्फ़ु असांखे माहौल में आलूदगी ख़तमु न आहिनि कंदा वण, सिर्फ़ु असांखे इहा हीअ ऑक्सीजन न आहिनि ॾींदा, उन सां गॾोगॾु जेका फूड सिक्योरिटी आहे उहो बि तमामु घणो मसइलो आहे। छाकाणि त जेकॾहिं असां वटां क्लाइमेट बहितरु हूंदी त जेके असांजा फसल आहिनि उहे वक़्तु सिर तयारु थींदा, जेकी पाणी जी शॉर्टेज आहे उहा न थींदी, त ऑटोमेटिकली असांजो जेके क्रॉप्स आहिनि सुठा थींदा, फूड जेको आहे उहो काफ़ी मिक़दार में हूंदो। जेकॾहिं ईअं ई असां वणनि खे कटींदा रहंदासीं चंद ॾोकड़नि जे एवज़, ऐं जॾहिं असां हिननि जी सार संभाल न कंदासीं, कटाइणु वधीक हूंदो, राइणु घटि हूंदो, त ऑटोमेटिकली सिर्फ़ु ही पॉल्यूशन जो या ऑक्सीजन जो मसइलो न थींदो, उन सां गॾोगॾु फूड सिक्योरिटी, इन्वायरमेंटल जेका ॿिया फैक्टर्स आहिनि उहे बि तमामु घणो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं हीउ ॾिठो वञे त हीउ को आम इशू न आहे। हिन वक़्तु तमामु घणो इन ते बहस आहे त जेकी क्लाइमेट चेंज आहे पूरी दुनिया खे अफेक्ट करे सघे थी। सो असीं गुज़ारिश कंदासीं आला अमलदारनि खां, वस वारनि खां, त हीअ जेके क़ीमती वण बीठा आहिनि, जंहिंखे 50-60 साल थिया नी एॾा वण थियण में, ऐं जेके हाणे किरण ते बीठा आहिनि, गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा इन्हनि खे बचायो। ऐं उन सां गॾोगॾु हिननि वाहन सां ॿिन्ही पासनि जा प्लांटेशन कयो, जीअं अॻु में हुई। ऐं एतिरी हुई जो अॻु में हीअ जेको तव्हांखे रस्तो नज़र अचे थो, त जॾहिं हिन जा बेलदार हूंदा हुआ ऐं ऑफिसर असांजा सचा हूंदा हुआ, त हिननि जी एतिरी जेको आहे रोडनि रस्तनि ऐं वाहन जी जेको आहे हिफ़ाज़त हूंदी जो कंहिं बि क़िस्म जे चौपाए माल जानवर खे बि गुज़रणु न ॾिनो वेंदो हुओ। हाणे हीअ तव्हां ॾिसंदावे त हीअ अक्सर हीअ जेके साइडूं ख़तमु थी वियूं आहिनि, या अॻियां बि तव्हांखे नज़र ईंदो त चौपायो माल लुंडीवाह में वेठल आहे। जॾहिं इहो हितां ॿाहिरि निकिरे थो त इहो बि जेको आहे लुंडीवाह खे ईअं सम्झो टुटण में उनजो मेन सबबु बणिजे थो पियो।